आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तों असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं कंजक्शन जे मुतलिक़ पढ़ंदासीं। त अॼु वारी क्लास असांजी मुश्तमिल हूंदी कंजक्शन ते, गॾोगॾु असीं काइंड्स ऑफ कंजक्शन खे पिणु डिटेल में डिफाइन कंदासीं। हमेशा वांगुरु ही क्लास बि सिंधी में ही हूंदी। हिन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी तव्हां सां हिकु इल्तिमास हूंदी त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करो, साथ बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे ऐं ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे या वरी अव्हांखे हिन वीडियो मां कुझु सम्झो त हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कजो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी क्लास खे। अॼु असां हिन क्लास में कंजक्शन खे डिटेल में डिफाइन कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे अञा ताईं कंजक्शन मुश्किल लॻे थो त हिन क्लास खां पोइ तव्हांजो हमेशह लाइ कंजक्शन पक्को थी वेंदो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी हिन क्लास खे। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं त असांजे सभिनी स्टूडेंट जे दिमाग़ में बसि इहो सुवालु हूंदो त कंजक्शन आहे छा, कंजक्शन चवनि छा खे था, कंजक्शन उहो कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको सेंटेंस जे अंदरि इस्तेमालु कयो वञे थो। त इन लाइ असीं हाणे स्टार्ट कंदा आहियूं व्हाट इज़ कंजक्शन। त कंजक्शन आहे छा, इन लाइ आउं हिते हिकु डेफिनेशन इस्तेमालु कंदुसि। कंजक्शन इज़ अ वर्ड विच जॉइन द टू पार्ट ऑफ सेंटेंस आर फ्रेज़ आर वर्ड। जेको आहे सो कंजक्शन हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको ॿ सेंटेंस खे पाण में जॉइन कराईंदो आहे या ॿ फ्रेज़ या ॿ लफ़्ज़नि खे पाण में मिलाए थो। कंजक्शन हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिं लफ़्ज़ जी मदद सां असीं सेंटेंस जा ॿ पार्ट पाण में जॉइन कंदा आहियूं, ॿ फ्रेज़ खे पाण में जॉइन कंदा आहियूं या वरी ॿ लफ़्ज़नि खे पाण में असीं जॉइन कंदा आहियूं। त ॿिनि सेंटेंस खे पाण में जॉइन करण वारे लफ़्ज़ खे असीं कंजक्शन चवंदा आहियूं। चलो मिसाल जी मदद सां हाणे सम्झूं था त कंजक्शन जो लफ़्ज़ कहिड़ो आहे। हिते असां वटि हिकु सेंटेंस आहे दिस इज़ माई बुक एंड माई पेन। हिते लफ़्ज़ आहे दिस इज़ माई बुक एंड माई पेन। हिते ॾिसो ही माई पेन हिकु फ्रेज़ थी वियो ऐं हिते माई बुक हेसि ताईं हिकु सेंटेंस आहे। त हिन में एंड जेको आहे एंड लफ़्ज़ मिलाए पियो बुक ऐं पेन खे पाण में, त एंड असांजो थी वेंदो कंजक्शन। त उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कंजक्शन छा आहे। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं काइंड्स ऑफ कंजक्शन जी। त काइंड्स ऑफ कंजक्शन कहिड़ा आहिनि, केतिरा आहिनि, उहे छा आहिनि ऐं इन्हनि जो इस्तेमालु कहिड़ो आहे। हिते देर आर 3 काइंड्स ऑफ कंजक्शन हूंदा आहिनि। कहिड़ो कहिड़ो, नंबर 1 ते असां वटि आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, नंबर 2 सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन ऐं नंबर 3 आहे कोरिलेटिव कंजक्शन। हाणे असीं इन्हनि खे 1 बाय 1 डिटेल में डिफाइन कंदासीं, लेकिन इन खां पहिरीं हिकु दफ़ो ॿीहर चवंदासीं त असांजी हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। त हाणे स्टार्ट कंदासीं 1 बाय 1 करे नंबर 1, नंबर 2 ऐं नंबर 3 खे टिनी खे डिफाइन कंदा आहियूं। नंबर 1 में असां वटि आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन। अच्छा, सवाल ही पैदा थिए थो त असांजे जुमिले में एंड हुजे या बट हुजे, असांखे कीअं ख़बर पवंदी त ही कोऑर्डिनेटिंग कंजक्शन जो लफ़्ज़ आहे या वरी असांखे कीअं ख़बर पवंदी त ही सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन जो लफ़्ज़ आहे। इहो सभु असां हाणे सिखूं था। असां वटि हिकु डेफिनेशन आहे, सभ खां पहिरीं इन खे ॾिसंदासीं। आ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन इज़ आल्सो कॉल्ड अ कोऑर्डिनेटर लाइक बट एंड सो या वरी आर ई टी सी वग़ैरह वग़ैरह। ही कुछ लफ़्ज़ आहिनि जीअं बट थी वियो, एंड थी वियो, आर थी वियो, सो थी वियो। ही उहे लफ़्ज़ आहिनि जिन्हनि खे असीं कोऑर्डिनेटिंग कंजक्शन चवंदा आहियूं। हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त इहो जेको आहे सो सेंटेंस में कोऑर्डिनेटिंग जो इस्तेमालु कयो वियो आहे। चलो हिकु सेंटेंस कंदा आहियूं, सेंटेंस खां पोइ असां तव्हांखे इहो सम्झाईंदासीं त असांखे कीअं ख़बर पवंदी त कोऑर्डिनेटिंग कंजक्शन जो इहो लफ़्ज़ आहे। हिते असां वटि 2 सेंटेंस आहिनि। हिकिड़ो ही आहे ही बॉट अ बुक एंड अ पेन। इन खां अलावा सेकेंड असां वटि सेंटेंस आहे ही फॉरगेट टू ब्रिंग माई लैपटॉप एंड कैमरा। हिते जेको आहे सो 2 सेंटेंस आहे, ॿिन्ही में एंड जो इस्तेमालु आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पवंदी त ही सब ऑर्डिनेटिंग जो एंड आहे या वरी कोऑर्डिनेटिंग जो एंड आहे। त हाणे असीं ॻाल्हि कंदासीं। कोऑर्डिनेटिंग कंजक्शन उहे कंजक्शन हूंदा आहिनि जंहिंमें असांजो अख़्तियार न हुजे, यानी कि आई फॉरगेट टू ब्रिंग माई लैपटॉप एंड कैमरा। मूंखे जेको आहे सो पंहिंजो लैपटॉप ऐं कैमरा खणी अचणु विसरी वियो या मूंखे यादि न रहियो। त हिन में ॾिसो असांजो अख़्तियार कोन हो, असांखे त खणे अचिणो हो लेकिन विसरी वियो, पोइ असांजो अख़्तियार ख़तमु थी वियो। इन जा अपोज़िट हूंदो आहे सब ऑर्डिनेटिंग। हाणे उन खे ॾिसंदा, इन खां पोइ असीं जेको आहे सो वरी बि तव्हांखे ॿिन्ही खे डिफाइन कंदासीं त जीअं तव्हांखे सम्झ अची वञे ऐं उन खां पोइ तव्हांखे ही ईज़ीली सम्झ ईंदो। असां वटि सेकेंड काइंड आहे सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन। त
त सबऑर्डिनेटिंग कंजक्शन छा हूंदा उन लाइ पिण ए सबऑर्डिनेटिंग कंजक्शन इज आल्सो कॉल्ड सबऑर्डिनेटर विच आर ऑल्दो बिकॉज बिफोर इफ हाउ etc। हाणे असीं तव्हांखे सम्झायूं था त कोऑर्डिनेटिंग कंजक्शन ऐं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हांखे इज़ीली सम्झ में अची वेंदो त कोऑर्डिनेटिंग कंजक्शन ऐं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कहिड़ो हूंदो आहे, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कहिड़ो हूंदो आहे। हिते असीं मिसाल करूं था, मिसालनि खां पोइ असां तव्हांखे इहो डिटेल में सम्झायूं था। हिते असां वटि आहे यू विल पास इफ यू वर्क हार्ड। इन खां अलावा सेकेंड एग्ज़ाम्पल आहे विल यू वेट टिल आर रिटर्न। हिते ॿ मिसाल आहिनि। कोऑर्डिनेटिंग कंजक्शन उहो हूंदो आहे जंहिंमें असांजो अख़्तियार न हुजे ऐं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन उहो हूंदो आहे जंहिंमें असांजो अख़्तियार हुजे। हाणे उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो त कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कहिड़ा हूंदा आहिनि, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कहिड़ा हूंदा आहिनि। कोऑर्डिनेटिंग कंजक्शन में असां वटि मिसाल हो आई फॉरगेट टू ब्रिंग माय लैपटॉप एंड कैमरा। हिते जेको आहे सो असांजे अख़्तियार में कोन हो त असां पंहिंजो कैमरो या वरी पंहिंजो लैपटॉप खणे अचूं, छो जो असांखे विसरी वियो, उते असांजो अख़्तियार ख़तमु थी वियो। लेकिन असांजो सबऑर्डिनेटिंग में आहे विल यू विल पास इफ यू वर्क हार्ड। जेकॾहिं तूं महिनत कंदे तूं पास थी वेंदे, त हिते असांजे अख़्तियार में आहे, महिनत करणु असांजे अख़्तियार में आहे, त इन खे असीं चवंदासीं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन। उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कोऑर्डिनेटिंग कंजक्शन ऐं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कहिड़ा हूंदा आहिनि। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 3 कोरिलेटिव कंजक्शन्स जे मुतलिक़। त कोरिलेटिव कंजक्शन्स छा आहे, इन जी पिण हिते असीं डेफिनेशन कंदासीं। कोरिलेटिव कंजक्शन्स आर पेयर्ड वर्ड्स इट जॉइन वर्ड्स फेयर्स आर क्लासेस हैविंग रेसिप्रोकल आर कॉम्प्लीमेंट्री रिलेशनशिप। कोरिलेटिव कंजक्शन हिकु अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि खे ज़ाहिर कंदो हुजे, यानी कि उन जे इस्तेमाल सां ई असांखे ख़बर पइजी वेंदी त अॻे सेंटेंस में ॿ लफ़्ज़ या वरी ॿ जेको आहे सो फेयर्स जो इस्तेमालु आहे। उहो कीअं हिते असीं मिसाल कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कोरिलेटिव कंजक्शन जा एग्ज़ाम्पल कहिड़ा आहिनि। एग्ज़ाम्पल एदर, नेदर, वेदर, बोथ। यानी कि ही उहे लफ़्ज़ आहिनि जिन्हनि जो लफ़्ज़नि जो इस्तेमालु तव्हां पहिरीं खां ई ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अॻे पार्ट में को ॿिनि शयुनि जो ज़िक्र आहे, त अहिड़नि लफ़्ज़नि खे असीं चवंदा आहियूं कोरिलेटिव कंजक्शन। इन लाइ असां हिते मिसाल कंदासीं, मिसालनि जी मदद में असां सम्झंदासीं त कोरिलेटिव कंजक्शन आहे छा। हिते असां वटि ॿ मिसाल आहिनि, ही मे बाय एदर आ लैपटॉप आर अ कैमरा। हिते जेको आहे सो चयो वियो आहे त ही ख़रीद करे सघे थो जेको आहे सो लैपटॉप ख़रीद करे या वरी जेको आहे सो कैमरो। एदर लफ़्ज़ अचण सां ई असांखे ॾिसो ख़बर पइजी वई त अॻे पार्ट में हिकु लैपटॉप आहे ऐं ॿियो वरी कैमरा, यानी कि ॿिनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु आहे। इहो असांखे एदर लफ़्ज़ में ख़बर पई त इन खे असीं चवंदासीं कोरिलेटिव कंजक्शन। इन खां अलावा सेकेंड एग्ज़ाम्पल में असांखे चयो वियो आहे शी लाइक्स नेदर टी आर कॉफ़ी। जेको आहे सो ही पसंदि नथी करे चांहि खे या वरी कॉफ़ी खे, त इन में ई असां नेदर में ख़बर पइजी वई त ना ही चांहि खे पसंदि कंदी आहे ऐं ना वरी कॉफ़ी खे पसंदि कंदी आहे। ही ॿिन्ही लफ़्ज़नि खे पसंदि न कंदी आहे, त इहे ॿई उहे नाला आहिनि जिन्हनि जी असांखे ख़बर नेदर मां ई पइजी वई। तो उम्मीद कंदा आहियूं अव्हांखे कोरिलेटिव कंजक्शन पिण समझ में अची चुको हूंदो ऐं अॼु जी क्लास पिण तव्हांखे समझ में अची चुकी हूंदी। पार्ट ऑफ स्पीच जो बाक़ी असांजो लास्ट टॉपिक रहे थो, तो उहो टॉपिक असां नेक्स्ट क्लास में कंदासीं। अॼु जी क्लास असीं हिते ख़तमु कंदासीं। इंशाल्लाह असां हाणे उन क्लास में असां मिलंदासीं। तेसि ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध दिए सिंध बारा दियन सिंधी टोपी अज लकबारा दियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकड़ो